बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाजी सिविल अस्पताल के मिलियल चयन मां 3 एम्बुलेंसिस एफजी खांगी ड्राइवर्स हवाले हुअण जो इंकशाफ। सिविल अस्पताल के 2 ड्राइवर्स एफजी ड्राइवर्स तौर पंहिंजा पुट ॾेई छॾिया, पाण ड्यूटी तां आजा। सिविल अस्पताल के ज़रियन मूजिब सरकारी ड्राइवर जाफ़र मुग़ैरी कराची में रिहाइश इख्तियार कंदे सरकारी पघार खणण सां गॾोगॾु खांगी नौकरी करण लॻो ऐं एफजे में पंहिंजे पुट खे सरकारी एम्बुलेंस ते ड्राइवर मुक़रर कराए छॾियो। ॿियो ड्राइवर ग़ुलाम हैदर वगण भी ड्राइविंग करण बजाय सिविल अस्पताल में गैर कानूनी तौर वार्ड बॉय जी ड्यूटी सरअंजाम ॾियण लॻो। पंहिंजी जाइ ते पुट ताहिर के गैर कानूनी तौर एम्बुलेंस जो ड्राइवर मुक़रर कराए छॾियो। ज़रियन मूजिब एम्बुलेंसिस सरकारी बजाय खानगी तौर हलंदियूं आहिनि। सरकारी फ्यूल मिलण बावजूद मरीजन खां रक़म वरती वेंदी आहे। इन सिलसिले में राब्तो करण ते सिविल सर्जन डॉक्टर अनीसुर रहमान संजरानी जो चवण हो त असां वटि समूरियूं एम्बुलेंसिस मौजूद आहिनि ऐं उन्हनि ते ड्राइवर भी सरकारी लॻल आहिनि। अहिड़ी का भी ॻाल्हि न आहे। दोदापुर वेझो पुन्नू भट्टी थाने जी हद लालशाह लाड़े वटां मुबैना तौर ज़ाल मुड़स अगवा। पुलिस पहुची वई। अच्छे कलर जी जीप सवार हथियारबंदन ॻोठ सूबो कटोहर वासी नौजवान गुल हसन कटोहर ऐं संदसि ज़ाल मलूका के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। जीप सवार हथियारबंदन बोसण खां ॻोठ सूबो कटोहर वञी रहिया हुआ त हाफ वाइट कलर में सवार जीप में हथियारबंद ज़ाल मुड़स खे अगवा करे खणी विया। वाक़े वारे हंधि पहुतल एसएचओ पुन्नू भट्टी दीदार घुमरो ॿुधायो त हथियारबंद ज़ाल मुड़स खे अगवा करे विया आहिनि। नाकाबंदी कई वई आहे। खेनि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। जैकबाबाद आबाद थाने की हद में मेहर शाह लिंक रोड ते 2 हथियारबंद नौजवान जुबैर पांवर का मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। वाक़े खिलाफ पांवर बिरादरी जो आबाद पुलिस खिलाफ कौमी शाहराह ते दरगाह मेहर शाह वेझो एहतजाजी धरणो। टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। ॻोठाणनि पारां मोटरसाइकिल वापस कराइण जी घुर। चुल्ह मां नौजवानों जो मिठे पानी की अदम फराहमी खिलाफ निकतल काफ़िलो सखर पहुंची वियो। समाजी अगवान पारां काफ़िले जो शानदार इस्तकबाल। चुल्ह जी नौजवान कमेटी के अगवानन हामिद गोलो, सोगरा लाशारी, कमर ज़मान सूमरो, इनामुल्ला सूमरो, शाइस्ता खोसो ऐं ॿियनि चयो त ठुल जी 24 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल आबादी के मिठे पानी की फराहमी न थी सघी आहे। मंजूर थियल वाटर सप्लाई जो कम रोलड़े जो शिकार आहे। सालन खां ठुलवासी मिठे ऐं साफ़ पानी की फराहमी खां महरूम आहिनि। नौजवाननि जी जिद्दोजहद के 4 महीनन जो वक्त गुजरी वियो आहे। चूंडियल नुमाइंदन मसलो हल करण बजाय नौजवाननि ते केस दाख़िल करे आवाज़ दबाइण की कोशिश कई आहे। बलोचिस्तान के इलाके ओथल मकरान कोस्टल हाईवे ते ट्रॉलर ऐं कार में टक्कर के नतीजे में 2 ॼणा फौत, 4 ज़ख्मी। लेवी ज़रियन मौजिब फौतिन ऐं ज़ख्मियुनि जो ताल्लुक़ कराची के इलाके लियारी सां आहे। फौतिन में आसिफ वल्द मोहम्मद नादिर ऐं रिज़वान वल्द अब्दुल रज़ाक शामिल आहिनि। खुर्शीद शाह रेफरेंस केस की ॿुधणी वकीलन के एहतजाज सबब 5 अक्टूबर ताईं मुलतवी। जवाबदारन ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। खुर्शीद शाह सखर के एहतसाब अदालत में पेश। वाज़े रहे त नैब खुर्शीद शाह, सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह, MPA फ़र्रुख शाह, सैयद ज़ैरक शाह समेत 17 जवाबदारन खिलाफ 1 अरब 23 करोड़ रुपयन जो करप्शन रेफरेंस दाख़िल कयो हो। खुर्शीद शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सियासी इंतकाम जो निशानो बणाईंदे अवाम जा मसला हल करण की सज़ा पई ॾिनी वञे। इमरान ख़ान मुल्क के तबाही तरफ़ वठी वञी रहियो आहे। हुकूमत अवाम सां कयल हिक भी वाइदो पूरो नाहे कयो। नौशेरो फेरोज़ में अंगूर मटाए न ॾियण तां 2 धुरिन में झेड़ो, 12 ॼणा ज़ख्मी। ठारो शाह चौक ते झेड़े दौरान लठिन जो आज़ादानो इस्तेमाल कयो वियो। ज़ख्मिन में शिराज, मुश्ताक, गुलाम मुर्तज़ा, नूर मोहम्मद, उस्मान महर, गुलाम अली, जिनसार, अनिल, हबीब ऐं मुंतज़िर शाह शामिल आहिनि। ज़ख्मिन के सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। यतीम शागिर्दन लाइ खुशखबरी। सिद्दीक पब्लिक स्कूल ऐं पाकिस्तान स्वीट होम के सहकार सां हलंदड़ इस्लामाबाद के बेहतरीन तालीमी इदारे पाकिस्तान स्वीट होम कैडेट कॉलेज पारां यतीम शागिर्दन के मुफ्त रिहाइश, तालीम ऐं खुराक ॾियण जो ऐलान। दाख़िलाऊं जारी। जैकबाबाद जाई फंड रेज़िंग ऑफिसर नमीरा फयाज़ जी काविशुनि सां हाणे सिंध जा यतीम ॿार भी पाकिस्तान स्वीट होम कैडेट कॉलेज इस्लामाबाद में मुफ्त तालीम हासिल करे सघनि था। हिलाल इम्तियाज़ याफ़्ता ज़मरुद ख़ान जी ज़ेरे निगरानी हलंदड़ इदारे में सिंध समेत पाकिस्तान के कंहिं भी इलाइक़े सां वास्तो रखंदड़ यतीम शागिर्द FSC, प्री मेडिकल, प्री इंजीनियरिंग ऐं ICS में दाख़िला वठी सघनि था। यतीम शागिर्द स्क्रीन ते ॾिनल नंबर्स ते राब्तो करे वधीक तफ़सील हासिल करे सघनि था। जॾहिं त इन सिलसिले में सरहंदी वारा भी यतीम शागिर्दन के तालीम ॾियारण लाइ पंहिंजो किरदार अदा कंदे इदारे पारां ॾिनल नंबर्स ते राब्तो करे माली सहायता करे सघनि था। अवामी तहरीक के मरकज़ी सॾ ते प्रेस क्लब नवाब शाह अॻियां सिंध के विरहाङे की साज़िश, कराची कमेटी, धारियन की आबादकारी, ज़मीनन ते कब्ज़न ऐं ॿियनि साज़िशुनि ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक के कारकुननि एहतजाजी बुख हड़ताल कई। बुख हड़ताल कैंप की अगवानी मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, हरचंद लाल, सिंधियाणी तहरीक की मरकज़ी सदर सुभाणी ॾाहिरी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त कंहिं UP, CP, हिंदुस्तानी, बिहारी, बंगाली, न्याज़ी अफ़गानी के इहो इख्तियार न आहे
त हू कराची खे अलॻि सूबो बणाइण लाइ बयानबाज़ी करे। सिंध सिंधी माण्हू जो 5000 सालनि जो तारीख़ी वतन आहे। सिंध जी वहदत ते वार कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। MQM जे दहशतगर्द ऐं उन्हनि जे साथारनि PTI जे हुक्मराननि ते मुल्क ऐं सिंध ख़िलाफ़ साज़िश करण ते आर्टिकल 6 तहत केस दाख़िल कया वञनि। अॻवाननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कई आहे त हुक्मराननि जी हथरादू आंदल ॿोॾि जो पाण मुरादो नोटिस वठी बेयारो मददगार ॿोॾि मुतासिरनि जी मदद कई वञे। काज़ी अहमद ॻोठ जलाल खोसो ऐं हुसो खोसो जे रिहाइशन जो काज़ी अहमद पुलिस जी नाजाइज़नि ऐं कूड़नि केसनि ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ सुभान खोसो, ॾाॾू खोसो, हिदायतुल्ला खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त काज़ी अहमद पुलिस असांजे दुश्मननि खां पैसा वठी असांजे मथां बाह जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। जॾहिं त असांजे घर में फौतगी थी हुई, असां सभई हुते मौजूदु हुआसीं। पोइ बि मुख़ालिफ़नि खां रिश्वत वठी असांजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद खां अपील था करियूं त बाह वारे केस जी इंक्वायरी कराए कसूरवारनि खे सज़ा ॾिनी वञे। घारो जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में बारिश जे बीठल पाणी खे महीनो गुज़री वियो। इंतज़ामिया पाणी नेकाल न करायो। कोरोना सबबि लगातार 7 महीना स्कूल बंदि हुअण बावजूदि स्कूल जी सफ़ाई बि न थी सघी। स्कूल अमले मूजिबि पहिरियां 7 महीना कोरोना सबबि स्कूल बंदि रहियो ऐं हाणे स्कूल जे क्लास कमरनि समेत समूरे स्कूल में पाणी हुअण सबबि तालीमी निज़ाम मुतासिर आहे। बारिशनि खे महीनो गुज़री वियो आहे पर इंतज़ामिया पाणी नेकाल न कराए सघी आहे। काज़ी अहमद शहर जे नूर इमाम कॉलोनी ॾेणा रोड जे रहवासी जावेद अली सियाल, गुलाम कादिर साहतो, गाजी खान सियाल, अब्दुल करीम उन्नड़, कामरेड मुश्ताक खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। संदन चवणु हो त 2 ॾींहं खां बिजली जो ट्रांसफार्मर सड़ियल आहे। बिजली न हुअण करे घरनि अंदरि पीअण जे पाणी लाइ बि सख़्तु परेशान आहियूं। सख़्तु गर्मी ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि निंडूं हराम आहिनि। AC हेस्को नवाब शाह ऐं ॿियनि खां मुतालबो था करियूं त नूर इमाम कॉलोनी जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करे ॿियो लॻाए ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। घारो जे इलाइक़े बघाड़ मोरी लॻ क़दीमी ॻोठ साजन ख़ासि फैली UC डोमाणी में बारिशनि सबबि केतिरा ई कखा मां घर किरी पिया। केतिरनि ई ॻोठनि मां बरसाति जो पाणी नेकाल न थी सघियो। बरसाति जे गंदे पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार, ॻोठाणा मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा। चूंडियल नुमाइंदनि खां पाणी नेकाल कराइण में माली सहायता करण जी अपील। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शिकारपुर में सीनियर वकील सैयद एजाज अली शाह जी याद में ताज़ियती मेड़ाको थी गुज़रियो। सेशन जज शिकारपुर मुश्ताक अहमद कलवट, ATC जज हैदर अली अबड़ो, नसीर अहमद खान लोधी, अब्दुल कादिर अबड़ो, गुल मोहम्मद उन्हण ऐं बार जे क़ाइम मक़ाम सदर सैयद मोहम्मद अली शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे मरहूम जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। ऐं मीरपुर माथिलो में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 66वीं सालगिरह जे मौक़े ते तक़रीब कोठाए केक काटियो वियो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते ग़ुलाम हैदर कोराई जी अॻवानी में 10 पाउंड जो केक काटियो वियो। तक़रीब में वसीम रज़ा खोसो, नज़ीर अहमद कलोड़ो, माशूक छिजण ऐं वाजिद मीरानी ख़िताब कंदे चयो त मीर मुर्तज़ा जे छॾियल मिशन खे मोहतरम गनमा भुट्टो जी अॻवानी में आख़िरी दम ताईं पूरो कंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।